नाज़रीन, दोदापुर जे इमाम बारगाह दरबतूल में कायदे मिल्लत जाफरिया अलामा साजिद अली नकवी ऐं ज़ोहरा अकेडमी कराची तरफ़ां मुफ़्त तिबी कैंप लगाई वई आहे। उन्हीं हवाले से ॾिसूं था बशीर अहमद कटोहर जी रिपोर्ट। दोदापुर वेझो कायदे मिल्लत जाफरिया अलामा सैयद साजिद अली नकवी ऐं ज़हरा अकेडमी जे तरफ़ां दोदापुर में इमाम बारगाह दरे बतूल में सैयद अली शाह वटि हिकु ॾींहनि वारी मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई, जिते शहर ऐं पसगिरदा जे केतिरनि ई ॻोठनि जे मुतासिर मरीज़नि जो माहिर डॉक्टरनि गुलाम सिंह जाफ़री, डॉक्टर सईद अहमद बिरोई पारां 400 खां वधीक मरीज़नि जो इलाज करे खेनि मुफ़्त दवाऊं फ़राहम कयूं वयूं। उन मौक़े ते डॉक्टरनि ऐं अॻवाननि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त दोदापुर सिटी में अॼु असां क़ाइदे मिल्लत जाफ़रिया अल्लामा सैयद साजिद अली नकवी साहब ऐं ज़हरा अकेडमी जे तावन सां फ्री मेडिकल कैंप इमाम बारगाह दरे बतूल ते लॻाई वई आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त ॿाहिरियां असांजी डॉक्टरनि जी टीम बि आयल आहे ऐं तमामु बहितरीनु दवाऊं ॾेई रहिया आहियूं। ये फ्री मेडिकल कैंप इंसानियत की खिदमत के लिए लगाई वही है, जिनमें काफ़ी मरीज़न जो शिरकत कई है। काफ़ी इनमें PYVX मलेरिया जा केस इन, स्किन डिजीज़ जा केस काफ़ी हद में आहिनि। ॿियो खंघ ज़ुकाम बुखार असां ख़िदमत गुज़ारी जे लाइ आया आहियूं। पर असांजी टीम डॉक्टरनि जी टीम जेको मरीज़नि खे ॾिठो आहे, तालके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में मेडिकल कैंपूं लॻाए करे 10,661 मरीज़नि जो मुआइनो करे उन्हनि खे जेको आहे सो मलेरिया जो इलाज ऐं ॿियूं जेको आहे सो तिबी सहूलतूं उन्हनि खे फ़राहम कयूं आहिनि। बीमारियूं जन मुंहुं कढियो हुयो, इन जे करे क़ाइदे मोहतरम इंसानियत जी ख़िदमत जे जज़्बे सां ही मेडिकल टीम तश्कील ॾिनी आहे। मेडिकल टीम में मौजूद डॉक्टरनि गुलाम सिंह जाफ़री, सईद अहमद बिरोई ऐं रज़ाकारनि अहमद अली भाटी, ज़ाहिद गुलाबड़ो जो चवणु हो त क़ाइदे मोहतरम जूं ख़ुसूसी हिदायतूं आहिनि त जिन इलाइक़नि में माण्हू बीमार आहिनि ऐं जिते का बि टीम नाहे पहुची सघी, उते पहुची बिला तफ़रीक़ रंगो नस्ल जे इंसानियत जी ख़िदमत कई वञे। कैमरा टीम सां गॾु बशीर अहमद कटोहर, आवाज़ TV न्यूज़, दोदापुर।